रेंजर्स कंदकोट के इलाके कच्चा बिंडी में कार्रवाई, भुंगला अगवा और बेन वारदातन में मुलविस धाड़ेल गिरफ्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब ऑपरेशन दौरान जागीरानी गैंग के जवाबदार हुमेर जागीरानी पान के सरेंडर करे छॾियो। जवाबदार पुलिस के केतरनि केसन में घुरबल हो। आज बिल्कुल तर्जुमान पारां जारी कयल प्रेस रिलीज मूजिब कच्चे जे इलाके में रेंजर्स और पुलिस जो गॾियल ऑपरेशन जारी है, जंहिं हिन वक़्तु ऑपरेशन दौरान जेको जागरानी गैंग जी सरगर्म जेको डोवारी है हुमेर जागरानी, उन पान के कानून के हवाले करे सरेंडर करे छॾियो। जवाबदार पान के हवाले कयो। पुलिस जे उन में उन खिलाफ अगवा कत्ल ऐं ॿियूं जेके वारदातूं उन में मुलविस हुयो। पुलिस के केतरनि एफआईआर में पिण जेको मतलूब हुयो। रेंजर्स जे तर्जुमान मूजिब रेंजर्स के इलाके विंग कमांडर एसएसपी कश्मीर सां गॾिजी जागीरानी गैंग के खिलाफ कंदकोट इलाके कच्चा बंडी ऐं उन सां गॾु जेके मुख़्तलिफ़ कच्चे जी जेके आहिनि जॻहियूं उन ते कार्रवाई कयूं। उन खां पोइ जेको आहे सो हिन वक़्तु दौरान महर दोदा पिकट आरडी 219 तोड़े बंगू क्यास बहियो जंगल बहियो समेत तमाम इलाइक़नि में जेके डोवारी आहिनि उन्हनि जे खिलाफ कार्रवाइयूं जारी आहिनि। जंहिंखां पोइ हिन वक़्तु ताईं जेके मुख़्तलिफ़ डोवारी आहिनि उहे पाण खे कानून आॾो पेश करण लाइ अची रहिया आहिनि।